ओम शांति। अॼु जी मुंहिंजी तारीख़ है 30/7/2025। अॼु मिठा मिठा बाप दादा चवनि था मीठे मीठे ॿार माया दुश्मन तव्हांजे सामने आहे, हिन करे पंहिंजी ॾाढी ॾाढी संभाल करणी आहे। अगरि हलंदे हलंदे माया में फसी वियो त पंहिंजी तक़दीर खे लकीर लॻाए छॾंदा। प्रश्न आहे, तव्हां राजयोगी ॿारनि जो मुख्य कर्तव्य छा आहे? तव्हां राजयोगी ॿारनि जो मुख्य कर्तव्य छा आहे? उत्तर आहे पढ़णु पढ़ाइणु। इहे ई तव्हांजो मुख्य कर्तव्य आहे। तव्हां आहियो ईश्वरीय मत ते। तव्हांखे कोई जंगल में न वञिणो आहे। घर गृहस्थ में रहंदे शांति में वेही बाप खे यादि करिणो आहे। अल्लाह बे इन 2 शब्दनि में तव्हांजी सॼी पढ़ाई अची वेंदी आहे। ओम शांति। बाप बि ब्रह्मा द्वारा चई सघंदा आहिनि कि ॿार गुड मॉर्निंग बाबा गुड मॉर्निंग, परंतु पोइ ॿारनि खे बि रिस्पॉन्ड ॾियणो पए। हिते आहे ही बाप ऐं ॿारनि जो कनेक्शन। नया जो आहिनि जेसिताईं पक्का थियनि कुझु न कुझु पुछंदा रहंदा। इहा त पढ़ाई आहे न, भॻवान वास्ते बि लिखियलु आहे। भॻवानु आहे निराकार। इहे बाबा सुठी रीति पको कराईंदा आहिनि। कंहिंखे बि सम्झाइण जे लाइ इश्क जी उन तरफ़ माया जो ज़ोर आहे। हिते त इहो ॻाल्हि ई न आहे। बाबा त सम्झंदा आहिनि जंहिं कल्प पहिरियों वरसो वरितो उहो आपे ई अची वेंदा। ईअं न कि फलानो हली न वञे हिन खे पकड़ूं, हली वञे त हली वञे। हिते त जीते जी मरण जी ॻाल्हि आहे। बाबा एडॉप्ट कंदा आहिनि। एडॉप्ट कबो ई आहे कुझु वरसो ॾियण लाइ। ॿार माउ बाप वटि ईंदा आहिनि वरसे जी लालच में। साहूकार जो ॿार कॾहिं ग़रीब वटि एडॉप्ट थींदो छा? एतिरो धन दौलत आदि सभु छॾे कीअं वेंदा? एडॉप्ट कंदा आहिनि साहूकार। हाणे तव्हां ॼाणंदा आहियो बाबा असांखे स्वर्ग जी बादशाही ॾींदा आहिनि। छो न उन्हनि जो ठाहींदा? छो न उन्हनि जो ठाहूं? हर हिकु ॻाल्हि में लालच त रहंदी आहे। जेतिरो ॾाढो पढ़ंदव ओतिरी वॾी लालच हूंदी। तव्हां बि ॼाणंदा आहियो बाबा असांखे एडॉप्ट कयो आहे बेहद जो वरसो ॾियण जे लाइ। बाप बि चईंदा आहिनि तव्हां सभिनि खे असां वरी खां 5000 वर्ष पहिरियों मुआफ़िक़ एडॉप्ट कंदा आहियूं। तव्हां बि चईंदा आहियो बाबा बाप बि चईंदा आहिनि तव्हां सभिनि खे मां वरी 5000 वर्ष पहिरियों मुआफ़िक़ एडॉप्ट कयो आहे। तव्हां बि चईंदा आहियो बाबा असां तव्हांजा आहियूं। 5000 वर्ष पहिरियों बि तव्हांजा ठहियासीं। तव्हां प्रैक्टिकल में केतिरा ब्रह्मा कुमार कुमारियूं आहियो। प्रजापिता त नामी ग्रामी आहे न। जेसिताईं शूद्र खां ब्राह्मण न ठहे त देवता न ठही सघे। तव्हां ॿारनि जी ॿुधी में आहे इहो चक्र फिरंदो ई रहंदो आहे। असां शूद्र हुयासीं, हाणे ब्राह्मण ठहिया आहियूं, पोइ देवता ठहिणो आहे। सतयुग में असां राज्य कंदासीं त हिन पुराणी दुनिया जो विनाश शुरू थियणो आहे। पूरो निश्चय न वेंदो आहे त पोइ हली वेंदा आहिनि। कई ॿार त किरी पवंदा आहिनि। इहो बि ड्रामा में नूंद आहे। माया दुश्मन साम्हूं बीठी आहे, उहो पंहिंजे तरफ़ खीची वठंदी आहे। बाबा घड़ी घड़ी पको कराईंदा आहिनि माया में फसो न त पंहिंजी तक़दीर खे लकीर लॻाए ॾींदव। बाबा ई पुछी सघंदा आहिनि कि अॻियां कॾहिं मिलिया आहियो। ॿिए कंहिंखे त पुछण जो इहो अकुल ई न रहे। बाबा चईंदा आहिनि मूंखे बि वरी खां गीता ॿुधाइणु अचिणो पवंदो आहे। अची करे रावण जी जेल सां छुड़ाइणो पवंदो आहे। बेहद जो बाप बेहद जी ॻाल्हियूं सम्झाईंदा आहिनि। हाणे रावण जो राज्य आहे, पतित राज्य आहे त अधु कल्प खां शुरू थियो आहे। हिन समय पतित राज्य आहे जो अधु कल्प खां शुरू थियो आहे। रावण खे 10 सीस ॾेखारींदा आहिनि। रावण खे विष्णु खे 4 भुजायूं ॾेखारींदा आहिनि। 10 सीस ॾेखारींदा आहिनि रावण खे, विष्णु खे ॾेखारींदा आहिनि 4 भुजायूं। ईअं कोई मनुष्य हूंदो न आहे। हीअ त प्रवृत्ति मार्ग ॾेखारियो आहे। इहा आहे एम ऑब्जेक्ट। विष्णु
द्वारा पालना विष्णुपुरी खे कृष्णपुरी भी चइबो है न। विष्णु द्वारा पालना थींदी आहे। विष्णुपुरी खे कृष्णपुरी भी चईंदासीं। श्री कृष्ण खे त ॿ भुजायूं ॾेखारियूं आहिनि। मनुष्य त कुझु बि सम्झंदा न आहिनि। बाप हर हिकु ॻाल्हि सम्झाईंदा आहिनि। उहा सभु आहे भक्ति मार्ग। हाणे तव्हांखे ज्ञान आहे, तव्हांजी एम ऑब्जेक्टिव आहे नरसा नारायण ठहिण जी। ये गीता पाठशाला आहे ही जीवन मुक्ति प्राप्त करण जी। हिन गीता पाठशाला में जीवन मुक्ति प्राप्त कंदा आहियूं। ब्राह्मण त ज़रूरु खपनि न। ये रुद्र ज्ञान यज्ञ आहे। शिव खे रुद्र भी चइबो आहे न। ये रुद्र ज्ञान यज्ञ आहे। शिव खे रुद्र भी चइबो आहे। हाणे बाबा पुछंदा आहिनि ज्ञान यज्ञ कृष्ण जो आहे या शिव जो। शिव खे परमात्मा ई चईंदासीं। शंकर खे देवता चईंदासीं। शिव आहे परमात्मा, शंकर आहे देवता। उन्हनि पोइ शिव शंकर खे इकठो करे छॾियो। हाणे बाप चईंदा आहिनि असां हिननि में प्रवेश कयो। तव्हां ॿार चईंदा आहियो बाप दादा, उहे चईंदा आहिनि शिव शंकर। मतलब कि ब्रह्मा बाबा जो तपस्वी रूप, जॾहिं ब्रह्मा बाबा फ़रिश्ता थींदा उन खां पहिरियों त उन्हनि जो तपस्वी रूप हूंदो न, त चई सघंदा आहियूं उहो शंकर जो रूप आहे। तॾहिं बाबा चवनि था न उहो बाप दादा चईंदा आहिनि असां शिव शंकर चईंदा आहियूं। मतिलबु शिव बाबा ब्रह्मा बाबा जे शरीर में आया त सूक्ष्म वतन में ई त रहंदो आहे शंकर। शंकर जो पार्ट स्थूल वतन में न आहे। त असांजो बि हाणे अव्यक्त ब्रह्मा जो पार्ट ब्रह्मा बाबा जो पार्ट त सूक्ष्म वतन में ई हलनि था। त उहा जीअं शंकर जो पार्ट थी वियो न, ईअं चई सघंदा आहियूं न। ज्ञान सागर त हिकु ई आहे न। इहे ॾिसो त्रिमूर्ति जे चित्र में अगरि असां ॾिसूं त हिकु आहे साकार ब्रह्मा, पोइ शंकर ॾेखारियो आहे। इहे सम्झी सघंदा आहियूं कि शंकर जॾहिं साकार बाबा पंहिंजी संपूर्ण स्थिति खे प्राप्त कई त अशरीरी थी विया। शंकर खे बि अशरीरी ॾेखारींदा आहिनि न। ओ बिना कपिड़नि मतिलबु अशरीर। बिना कपिड़नि जो मतिलबु हूंदो अशरीरी। त ईअं चई सघंदा आहियूं न। ऐं पोइ विष्णु त आहे ई उन्हनि जो सतयुग जो रूप। ज्ञान सागर त हिकु बाबा ई आहिनि। हाणे तव्हां ॼाणंदा आहियो ब्रह्मा सु विष्णु ठाहींदा आहिनि ज्ञान सां। चित्र बि बराबरि ठाहींदा आहिनि न। विष्णु जी नाभि सां ब्रह्मा निकितो। इन जो अर्थ बि कोई सम्झी न सघे। ब्रह्मा खे शास्त्र हथ में ॾिना आहिनि। हाणे शास्त्रनि जो सार बाप बि ॿुधाईंदा आहिनि या ब्रह्मा। इहे बि मास्टर ज्ञान सागर ठाहींदा आहिनि ब्रह्मा बाबा। बाक़ी चित्र एतिरा ढेर ठाता अथनि, उहो कोई यथार्थ न आहे। उहो सभु आहे भक्ति मार्ग। मनुष्य कोई 8 भुजा वारो हूंदो न आहे। 8 भुजा वारो हूंदो न आहे। जेको दुनिया में एॾा सारा चित्र ठाता अथनि, इहे त सिर्फ़ु प्रवृत्ति मार्ग ॾेखारियो आहे कि सतयुग में असांजो प्रवृत्ति मार्ग विष्णु अर्थात लक्ष्मी नारायण हूंदो ऐं कलयुग में द्वापर और नरक में उहो प्रवृत्ति मार्ग हूंदो रावण। है न। त इहे चित्रनि में इहे त प्रवृत्ति मार्ग ॾेखारियो। अधु कलाक राम राज्य हूंदो, अधु कलाक रावण राज्य हूंदो। राम राज्य ॾींहुं, रावण राज्य राति। बाप हर हिकु ॻाल्हि सम्झाईंदा आहिनि। तव्हां सभु हिकु बाप जा ॿार आहियो न। बाबा ब्रह्मा द्वारा विष्णुपुरी जी स्थापना कंदा आहिनि। तव्हांखे राजयोग सेखारींदा आहिनि।
ज़रूरु संगम ते ही राजयोग सेखारींदा, द्वापर में गीता ॿुधाई। इहे त रॉन्ग थी वियो न। बाबा त असांखे सच ई बतलाईनि। ॾाढनि खे ब्रह्मा जो श्री कृष्ण जो साक्षात्कार थींदो आहे। ब्रह्मा खे सफ़ेद पोश ॾेखारींदा आहिनि, शिव बाबा खे बिंदी। जॾहिं साक्षात्कार थींदो आहे त ब्रह्मा बाबा खे सफ़ेद पोश ऐं शिव बाबा हेठि बिंदी। बिंदी जो साक्षात्कार थिए त कुझु सम्झी न सघनि। तव्हां चईंदा असां आत्मा आहियूं। हाणे आत्मा खे कंहिं ॾिठो? कोई न। उहो त बिंदी आहे। सम्झी सघंदा आहियो जो जी भावना सां पूजा कंदा आहिनि उन्हनि खे उहो साक्षात्कार थींदो आहे। ॿियो अगरि रूप ॾिसनि त मुंहिंजी पवनि। हनुमान जी पूजा कंदा त उनखे उहो ई ॾेखारे में पवंदो। गणेश जा पुजारियुनि खे उहो ई ॾेखारे में पवंदो। बाबा चईंदा आहिनि असां तव्हांखे एतिरो धनवान ठातो हुयो। हीरे जवाहरातनि जा महल हुया, तव्हांखे अनगिनत धन हुयो, तव्हां हाणे उहो सभु काॾे गवायो? है न। बाप चईंदा आहिनि असां तव्हांखे एतिरो धनवान ठातो, हीरे जवाहरातनि जा महल ॾिना, तव्हांखे अनगिनत धन ॾिनो हुयो, तव्हां हाणे उहो काॾे वियो, काॾे गवायो? हाणे तव्हां कंगाल थी आहियो, भीख मांगो था। बाबा त चई ॾींदा आहिनि न, हाणे तव्हां ॿार सम्झंदा आहियो बाबा आया आहिनि, असां वरी खां विश्व जा मालिक ठहींदासीं, ठहूं था। है न। बाबा चवनि था की तव्हां बाप त चई सघंदा आहिनि न इहे सभु की मां तव्हांखे ॾेई बराबरि। हाणे बाबा असांखे ॾियनि था, असांखे ॾेई करे पोइ ॿियो पाठ शुरू थींदो। पोइ बाबा अची करे पुछंदा ॿार काॾे हो सभु कुझु, काॾे गवाए छॾियो? हाणे तव्हां सम्झंदा आहियो बाबा आया आहिनि असांखे वरी खां विश्व जो मालिक ठाहे, असां वरी ठहूं था। इहे ड्रामा अनादि ठहियलु आहे। हर हिकु ड्रामा में पंहिंजो पार्ट वॼाइनि था। कोई हिकु शरीर छॾे करे ॿियो वठंदा आहिनि, इन में रोइण जी छा ॻाल्हि आहे? सत्युग में कॾहिं रोईंदा न आहिनि। हाणे तव्हां मोह जी ठहो था न। मोह जी राजा आहियूं, लक्ष्मी नारायण आदि आहिनि, हुते मोह हूंदो ई न आहे। है न। हुते मोह हूंदो ई न आहे। बाप अनेक प्रकार जी ॻाल्हियूं सम्झाईंदा रहंदा आहिनि। है न। बाबा अनेक प्रकार जी ॻाल्हियूं सम्झाईंदा रहंदा आहिनि। बाप त निराकार आहे। मनुष्य त उन्हनि खे नाम रूप खां न्यारो चई ॾींदा आहिनि, लेकिन नाम रूप खां न्यारी कोई चीज़ थोरी हूंदी आहे। हे भगवान, ओ गॉड फादर चईंदा आहिनि न, त नाम रूप थियो न। लिंग खे शिव परमात्मा, शिव बाबा बि चईंदा आहिनि। है न। त बाबा चवनि था मनुष्य त उन्हनि जे नाम रूप सां न्यारो चई ॾींदा आहिनि, लेकिन नाम रूप खां न्यारी कोई चीज थोरी हूंदी आहे। हे भगवान, ओ गॉड फादर चईंदा आहिनि न, त नाम रूप आहे न। लिंग खे शिव परमात्मा, शिव बाबा बि चईंदा आहिनि। बाबा त आहिनि नंबर 1 बराबरि। बाबा जे ज़रूरु ॿार बि हूंदा। बाप अनेक प्रकार जी ॻाल्हियूं सम्झाईंदा रहंदा आहिनि। बाप आहे निराकार। मनुष्य त उन्हनि खे नाम रूप खां न्यारो चई ॾींदा आहिनि, लेकिन नाम रूप खे न्यारी कोई चीज़ थोरी हूंदी आहे। हे भगवान, ओ गॉड फादर चईंदा आहिनि न, त नाम रूप आहे न। लिंग खे शिव परमात्मा, शिव बाबा बि चईंदा आहिनि। बाबा त आहे न बराबरि। शिव बाबा असांजो बाबा त आहे न।
बाबा जी ज़रूरु ॿार बि हूंदा। निराकार की निराकार आत्मा ही बाबा चईंदी न। मंदिरनि में वञी वेंदा त हुननि खे चईंदा शिव बाबा, पोइ घर में अची करे पंहिंजे बाप खे चईंदा बाबा। निराकार आत्मा चईंदी आहे बाबा। निराकार की निराकार आत्मा ही बाबा चईंदी। बाबा चवनि था पोइ घर में अची पंहिंजे देहदारी पीउ खे बि चईंदा बाबा। अर्थ न सम्झंदा आहिनि। असां उन्हनि खे शिव बाबा छो चईंदा आहियूं? बाबा मतिलबु पिता। बाप वॾे ते वॾी पढ़ाई 2 अक्षर में पढ़ाईंदा आहिनि, अलफ़ ऐं बे। अलफ़ खे यादि करो त बे बादशाही तव्हांजी। ये ॾाढो भारी इम्तिहान आहे। मनुष्य वॾो इम्तिहान पास कंदा आहिनि त पहिरीं वारी पढ़ाई कोई यादि थोरी रहंदी आहे। पढ़दे पढ़दे आख़िरी तंत बुद्धि में अची वेंदो। ये बि ईअं ई आहे। तव्हां पढ़ंदा आया आहियो, अंत में पोइ बाबा चईंदा मन मना भव, त देह जो अभिमान टुटिजी वेंदो। ये मन मना भव जी आदत पइजी वेंदी त पिछाड़ी में सिर्फ़ु बाप ऐं वरसो ही यादि हूंदो। मुख्य आहे ही इहो केतिरो सहज आहे न। हुन पढ़ाई में बि हाणे त पतो न छा छा पढ़ंदा आहिनि। जीअं राजा, जहिड़ो राजा ओड़ी पंहिंजी रस्म हलाईंदा आहिनि। अॻियां मण सेर पाव जो हिसाबु हलंदो हुयो, हाणे त किलो आदि छा छा निकिरी पिया आहिनि। शिव जी प्रांत अलॻि अलॻि आहे न। दिल्ली में जो चीज़ 1 रुपया सेर हुयो, बॉम्बे में मिलंदा 2 रुपया सेर। शिव जी प्रांत अलॻि अलॻि आहे न। हर हिकु सम्झी सघंदा आहिनि। असां पंहिंजे प्रांत खे बुख थोरी मारंदासीं। केतिरा झगड़ा आदि थींदा आहिनि, केतिरो रोलो आहे न। भारत केतिरो सॉल्वेंट हुयो, पोइ 84 जो चकर लॻाईंदे इनसॉल्वेंट ठही विया आहिनि। बाबा चईंदा आहिनि हीरे जहिड़ो जन्म अमोलक, कौड़ी बदिले खोए खायो रे। हीरे जहिड़ो जन्म अमोलक, कौड़ी बदिले खोया रे। बाबा चईंदा आहिनि तव्हां कौड़ियुनि जे पिछाड़ी छो पईंदा आहियो? हाणे त बाप खां वरसो वठो न, पावन ठहो। सॾ बि कंदा आहियो न, हे पतित पावन अचो पावन ठाहियो। त हिन सां सिद्ध आहे की सभु पावन हुयासीं, हाणे न आहियूं। हाणे आहे कलयुग। बाप चईंदा आहिनि मां पावन दुनिया ठाहींदो आहियां त पतित दुनिया जो ज़रूरु विनाश थींदो न। हिन करे इहा महाभारत लड़ाई आहे। बाप चईंदा आहिनि मां पावन दुनिया ठाहींदो आहियां त पतित दुनिया जो ज़रूरु विनाश थींदो। हिन करे ही इहा महाभारत लड़ाई आहे त ज़रूरु हिन रुद्र ज्ञान यज्ञ सां प्रज्वलित थी न। ड्रामा में त इहे विनाश थियण जी नूंद आहे। पहिरियों त बाबा खे साक्षात्कार थियो। ॾिसो एतिरी वॾी राजाई मिलंदी त ॾाढी ख़ुशी थियण लॻी हुई। पोइ विनाश जो साक्षात्कार बि कराई। मनमना भव मध्याजी भव। ये गीता जो अक्षर आहे। कोई अक्षर गीता में ठीकु आहे। बाबा बि चईंदा आहिनि तव्हांखे इहे ज्ञान ॿुधाईंदो आहे, इहे पोइ प्रायलोप थी वेंदो। कोई खे बि पतो न आहे कि इहे लक्ष्मी नारायण जो राज्य हुयो त ॿियो कोई धर्म न हुयो। हुन समय जनसंख्या केतिरी थोरी हूंदी, हाणे केतिरी आहे न। त इहे चेंज थियणी आहे।
ज़रूर विनाश भी खपे, महाभारत लड़ाई भी है न, ज़रूर भगवान भी हूंदो। शिव जयंती मल्हाईंदा आहिनि त शिव बाबा छा अची कयईं उहो बि न ॼाणंदा आहिनि। हाणे बाबा सम्झाईंदा आहिनि गीता में श्री कृष्ण जी आत्मा खे राजाई मिली। माता पिता चईंदा गीता खे जंहिंसां तव्हां वरी खां देवता ठहींदा आहियो। गीता जे ज्ञान सां राजयोग सिखी कृष्ण अहिड़ो ठहियो। उन्हनि पोइ शिव जे बदिले श्री कृष्ण जो नाम विझी छॾियो आहे। त बाप सम्झाईंदा आहिनि इहे त पंहिंजे अंदरि पको निश्चय करो, कोई उल्टी सुठी ॻाल्हि ॿुधाए करे तव्हांखे किराए न ॾिए। ॾाढी ॻाल्हियूं पुछंदा आहिनि, विकार बिगर सृष्टि कीअं हलंदी, इहे कीअं थींदो। अरे तव्हां ख़ुदि चईंदा आहियो उहो वाइसलेस दुनिया आहे न, संपूर्ण निर्विकारी चईंदा आहियो न, पोइ विकार जी ॻाल्हि कीअं थी सघंदी आहे। हाणे तव्हां ॼाणंदा आहियो बेहद जे बाप सां बेहद जी बादशाही मिलंदी आहे, त अहिड़े बाप खे छो न यादि करो। इहा आहे ही पतित दुनिया। पोइ सत्युग में हूंदी पावन दुनिया। इहा आहे पतित दुनिया, पोइ सत्युग में हूंदी पावन दुनिया। कुंभ जे मेले में केतिरो लाखो वेंदा आहिनि। हाणे चईंदा आहिनि हुते हिकु गुप्त नदी आहे, हुते हिकु गुप्त नदी आहे। हाणे नदी गुप्त थी कीअं सघंदी आहे। हिते बि गौमुख ठातो आहे। कुंभ जे मेले में वेंदा आहिनि, पोइ चईंदा आहिनि हिते बि हिकु गौमुख ठातो आहे। चईंदा आहिनि गंगा हिते ईंदी आहे। अरे गंगा पंहिंजो रास्तो खणी करे समुद्र में वेंदी छा, कि हिते तव्हां वटि समुद्र में वेंदी, कि हिते तव्हां वटि पहाड़ ते ईंदी। भक्ति मार्ग में केतिरा धक्का आहिनि। ज्ञान भक्ति पोइ वैराग्य। हिकु आहे हद जो वैराग्य, ॿियो आहे बेहद जो वैराग्य। हिकु आहे हद जो वैराग्य, ॿियो आहे बेहद जो वैराग्य। सन्यासी घर बार छॾे जंगल में वेंदा आहिनि। हिते त उहो ॻाल्हि न आहे। तव्हां बुद्धि में सॼी पुराणी दुनिया जो सन्यास कंदा आहियो। तव्हां राजयोगी ॿारनि जो मुख्य कर्तव्य आहे पढ़णु ऐं पढ़ाइणु। हाणे राजयोग कोई जंगल में थोरी सेखारिबो आहे। इहे त स्कूल आहे न, ब्रांचिस निकिरंदी रहंदियूं आहिनि। तव्हां ॿार राजयोग सिखो था। शिव बाबा सां पढ़ियल उहे ब्राह्मण ब्राह्मणियूं सेखारींदा आहिनि। हिकु शिव बाबा थोरी वेही सेखारींदा। त इहा थी वई पांडव गवर्नमेंट। तव्हां आहियो ईश्वरीय मत ते। हिते तव्हां केतिरी शांती में वेठा आहियो। ॿाहिरि त अनेक हंगामा आहिनि। बाबा चईंदा आहिनि 5 विकारनि जो दान ॾियो त ग्रहण छूटे। मुंहिंजा ठहो त मां तव्हांजी सभु मनोकामना पूरी करे ॾींदी। तव्हां ॿार ॼाणंदा आहियो हाणे असां सुखधाम में वेंदा आहियूं। दुखधाम खे हाणे आग लॻणी आहे। ॿारनि विनाश जो साक्षात्कार बि कयो न। हाणे टाइम ॾाढो थोरो आहे, इन करे यादि जी यात्रा में लॻी वञिणो खपे। बाबा खे कंहिं न कंहिं संबंध सां सदा ई यादि कंदा रहो, त विक्रम विनाश थींदा वेंदा ऐं तव्हां ऊच पद प्राप्त करे वठंदा। अच्छा, मीठी मीठी सिकिल जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी असां सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। थाना जे लाइ मुख्य सार बाप जी वर्सी जो पूरो अधिकार वठण लाइ जीते जी मरणो आहे। बाप जी वर्सी जो पूरो अधिकार वठण लाइ
असांखे जीते जी मरणो मतिलबु देह जो कुछ भी याद न रहे, बसि मां आत्मा ऐं बाबा एडॉप्ट थी वञिणो आहे। कॾहिं बि पंहिंजी ऊची तक़दीर खे लकीर न लॻाइणी। ॿियो आहे कोई बि उल्टी सुल्टी ॻाल्हि ॿुधी करे संशय में न अचिणो आहे, जरा बि निश्चय न हिले। हिन दुखधाम खे हाणे आग लॻण वारी आहे, हिन दुखधाम खे हाणे आग लॻण वारी आहे। हिन करे हिन सां पंहिंजो बुद्धियो कढी छॾियो ऐं बाप ऐं सुखधाम में लॻायो, बाबा में ऐं सुखधाम में लॻायो। मनमना भव मध्यार्थी भव। वरदाना विशेषता रूपी संजीवनी बूटी द्वारा मूर्छित के सूजित करण वारा विशेष आत्मा ठहो। हर आत्मा के श्रेष्ठ स्मृति जी विशेषताउनि जी स्मृति रूपी संजीवनी बूटी खिलायो त उहा मूर्छित सां सूरजित थी वेंदा। विशेषताउनि जे स्वरूप जो दर्पण उन्हनि जे साम्हूं रखो कि उन्हनि में इहे विशेषताऊं आहिनि। ॿियनि खे स्मृति दिलाइण सां तव्हां विशेष आत्मा ठही वेंदा। मतिलबु उन्हनि जी विशेषताऊं उन्हनि खे स्मृति में दिलायो त तव्हां विशेष आत्मा थी वेंदा। अगरि तव्हां कंहिंजी कमज़ोरी कंहिंखे पंहिंजी कमज़ोरी ॿुधाईंदा त उहो छुपाईंदा। अगरि असां कंहिंखे चईंदासीं कि तव्हां कूड़ ॻाल्हायो न त उहो छुपाईंदा, टाले ॾींदा। तव्हां उन्हनि खे विशेषता ॿुधायो त स्वयं ई पंहिंजी कमज़ोरी स्पष्ट अनुभव कंदा। भले असांखे ॿुधाइनि न, लेकिन उहे स्पष्ट अनुभव कंदा। हिन संजीवनी बूटी सां मूर्छित खे सूरजित करे उड़ंदा हलो, उड़ाईंदा हलो। स्लोगन नाम रूप नाम मान शान व साधननि जो संकल्प में भी त्याग करण ही महान त्याग। नाम मान शान और साधननि जो संकल्प में भी त्याग करण ही महान त्याग। अव्यक्त इशारो निमित ठहे वे ॿारनि खे विशेष पंहिंजे हर संकल्प जे मथां अटेंशन ॾियणो खपे। जॾहिं तव्हां निर्विकल्प निर्व्यर्थ संकल्प रहींदा तॾहिं बुद्धि ठीक निर्णय करे सघंदी। हिकु त निर्विकल्प ऐं निर्व्यर्थ संकल्प रहींदा तॾहिं बुद्धि ठीक निर्णय कंदी। निर्णय ठीकु आहे त निवारण बि सहज करे वठंदा। निवारण करण जे बिना अगरि तव्हां ही कारण चईंदा त तव्हांजे पुठियां वारा बि हर ॻाल्हि में कारण ॿुधाईंदा रहंदा। जॾहिं तव्हां निर्विकल्प निर्व्यर्थ संकल्प रहींदा तॾहिं तव्हांजी बुद्धि यथार्थ निर्णय करे सघंदी। निर्णय ठीकु आहे त निवारण बि सहज थी वेंदो। निवारण करण जे बजाय अगरि तव्हां बि कारण कंदा त असांजे पुठियां वारा बि कारण ॿुधाईंदा रहंदा। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।